بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين، والصلاة والسلام على نبينا محمد الأمين. أما بعد، ما جواب شروع कयो القواعد الشرعية जो टाइम कोंदो सफ़ा मिले, अल्लाह करे त मुख़्तसर करे सफ़ा कोशिशि कंदासीं त अलक़ाइदा जेके आहिनि इहे तमामु घणा आहिनि, पर इन मां मुख़्तसर करे खणंदासीं जेके असांजी ज़िंदगी में असांखे तमामु ज़रूरतमंद आहिनि, उन्हनि खे पकिड़े उन्हनि जे यादि कंदासीं, उन्हनि खे ऐं उन्हनि ते असीं अमल कंदासीं ऐं कोशिशि कंदासीं त उन्हनि जी शरह थोरी थी वञे, त सम्झ पइजी वञे। सो कोशिशि कयां थो त अलाह करे त सहूलत थिए ऐं ख़ुलूस नियत हुजे ऐं क़बूल थिए असां खां, तव्हां खां, ऐं असांजी ज़िंदगी में शरीयत मुताबिक़ असां ज़िंदगी गुज़ारियूं ऐं जेतिरे असांखे अचे थो, जेतिरो इल्मु आहे थोरो अलाह सां क़बूल करे, उन में बरकत विझे ऐं दोस्तनि खे फ़हम जे इंशा अल्लाह इन प्लेट ते हलूं। इंशा अल्लाह कंदो त हिन शराई में शुरू थियूं था। मुख़्तसर अॼु पहिरियों क़ाइद शरई मूं इख़्तियार कयो आहे, उहो जंहिं ते अॻ में बि ॻाल्हायोसीं, कुल्लु मूजिबिल लिवाजिब फहुव औजब, कुल्लु मूजिबिल लिवाजिब फहुव औजब। टाइम घणो कोन पियो मिले, हाणे गाॾी में बि भला मूं चयो भला हलंदे हलंदे बि थोरो थोरो माण्हुनि खे दोस्तनि खे दर्स ॾेई छॾियां। इन क़ाइद शरई जो चए थो हर वाजिब जा फ़र्ज़ जेको आहे उन ते पहुचण जे लाइ, उन खे पूरो करण जे लाइ, उन जे शर्त शुरू पूरा करण जे लाइ विच में ॿिया कम बि हूंदा आहिनि, तॾहिं माण्हू पहुचंदो उन ते। जे उहो कुल्लु मूजिबिल लिवाजिब फहुव औजब जे उन खे पहुचण जे लाइ असांखे के शयूं करणियूं थियूं पवनि, त हाणे उन्हनि जे पहुचण जे शयुनि खे कीअं सम्झूं। मिसाल हिकिड़ो असीं मिसाल ॾींदासीं, इंशा अल्लाह सम्झी वेंदासीं। मिसाल हिकिड़ो निमाज़ आहे। निमाज़ असीं जेके पढ़णु चाहियूं था त असांखे ज़रूरी लटा पाक करणा पवंदा। निमाज़ त फ़र्ज़ु आहे न, पर फ़र्ज़ ते कीअं पहुचजे, जेसि ताईं उन खां अॻ में ॿिया फ़र्ज़ आहिनि उन्हनि खां सवाइ हीउ कोन थींदो। पहिरियां जान जी पाकाई आहे, जान विञे तिञे माण्हू पाक थिए, ठीकु आहे। उन खां पोइ वरी ॿी लटनि जी पाकाई आहे, 2 नंबर इहे थियो, 3 नंबर वज़ू थियो। इहे शयूं जेके आहिनि ज़रूरी तमामु आहिनि। चौथी जॻह किथे माण्हू निमाज़ पढ़ंदो, छो जो के अहिड़ियूं जॻहियूं आहिनि जिथे न आहे, जीअं उठनि जी, जिथे उठ पूरबा आहिनि जा ॿधबा आहिनि, उते नबी करीम झलियो आहे त उते निमाज़ माण्हू न पढ़े, ठीकु आहे। अहिड़ियूं जॻहियूं आहिनि जेके पलीत आहिनि, जा हुते शक आहे। मिसाल हिकिड़ो पलीताई घणी आहे हिन जॻह ते, उते न आहे माण्हू खे पढ़णो। यानी इहे शयूं जेके आहिनि पहिरियां कुल्लु मूजिबिल लिवाजिब फहुव औजब, असांखे फ़र्ज़ ते पहुचणो आहे, पर फ़र्ज़ खां अॻ में ॿिया बि फ़र्ज़ पूरा करणा आहिनि, सिर्फ़ु निमाज़ न आहे पढ़णी। त ईअं इंसान जेके आहिनि न, इहे इन जो क़ाइद शरई आहे। क़ाइद शरई पहिरियां जेके नवां दोस्त आहिनि, शायदि पोयां क्लिपूं न ॿुधियूं हुजनि, उन्हनि खे पहिरियां इहे सम्झायूं त क़ाइदा जो मक़सदु छा आहे। आलमनि इहे पुराणे ज़माने खां वठी जेके मज़हबनि जा वॾा वॾा आलिम, इमाम शाफ़ी, इमाम मालिक, इमाम अबू हनीफ़ा, इमाम अहमद बिन हम्बल, इन्हनि क़ाइदा शरई ठाहिया। क़ाइदा छा आहे, जीअं न का शइ खे गंढ ॾेई खणिबो आहे, ईअं थींदी आहे। मिसाल हर को माण्हू त तालिब इल्मु नथो थी सघे, टाइम न आहे जो वेही पढ़े शरीयत सॼी जो सम्झे हिकिड़ो मसालो, त उन्हनि जे लाइ हिननि इहे क़ाइदा कीअं ठाहिया आहिनि त आम माण्हू जेके आहिनि इहे क़ाइदा शरइया सम्झी वञनि ऐं यादि कनि। उन खां पोइ उन्हनि जे लाइ हर शइ सहूलत थी वेंदी। हूअ जे वेही दलील ॻोल्हियुनि जा, सबूत ॻोल्हियुनि जा, आलिमनि जा चवण ॻोल्हियुनि, बसि क़ाइद शरई हिकिड़ो यादि थी वेंदो, उन जे हेठां हज़ारे पर लखे मसाला अची वेंदा। जीअं हीअ असां वटि अॼु जीअं क़ाइद शरई शुरू कई अथऊं, कुल्लु मूजिबिल लिवाजिब फहुव औजब। हाणे तोखे इहा ख़बर पइजी वई त हर वाजिब इन्हनि जेको मिसाल ठाहियो आहे, कुल्लु मूजिब जो लिवाजिब वाजिब, पर इन में फ़र्ज़ बची थो वञे, सुनतूं बची थो वञनि, नफ़िलूं बि अची था वञनि, ठीकु आहे। उहो हिकिड़ो मिसाल ॾींदा आहिनि हिकिड़ी शइ जे लाइ। त जीअं हिते माण्हू चवंदा हज ते था वञूं, हाणे हज ते त हुननि चयो त हज ते था वञूं, पर हज जे अलाए छा छा करिणो आहे, उज़े करणी आहे, यारहं ॿधणो आहे,
तयारी करणी आहे, नाखून कटणा, न जान तवार लाहिणा, न इहे तवाफ़ करिणो आहे, उमिरो करिणो आहे, मीना ॾे वञिणो आहे, मुज़दलिफ़ वञिणो आहे, शैतान खे यानी घणियूं शयूं, पर लफ़्ज़ में छा अची वियो, असीं हज ते था वञूं। हाणे इहे जेॾीमहिल हुननि क़ाइद शरई इहो चयो त कुल्लु मूजिबिल लिवाजिब फहुव औजब, असीं हिकिड़ो मिसाल वरी बि ॿियो था, पहिरियों निमाज़ जो ॾिनोसीं, हाणे ॿियो मिसाल हिकिड़ो ॾियो था। मिसाल ॿियो कहिड़ो आहे? मिसाल तूं पाकिस्तान में वेठो आहीं, तूं पाण चई थो यार मां दिलि चए थी मां हज कयां, त हाणे तोखे फ़र्ज़ ॾे पहुचणो आहे, त हाणे उन फ़र्ज़ जे अॻ में ॿिया बि फ़र्ज़ तोखे पूरा करणा आहिनि, पोइ इन हज जो मक़सदु जेको आहे उनजो तोखे पहुचणो आहे उन ते। उहो छा आहिनि? मिसाल तूं हज ते वञणु चाहीं थो, तोखे ॿ रुपया आहिनि त हज ते वञी, ठीकु आहे, तूं चवंदे यार मूंखे जहाज़ जी टिकेट जी या वीज़ा जी इहे मूंखे पैसा आहिनि, ठीकु आहे, तोखे हाणे इहे कुल मूजिबिल वाजिब, उन फ़र्ज़ ते तोखे पहुचणो आहे, त ॿिया बि फ़र्ज़ अॻ में पूरा करणा अथई। पहिरियां त घर पोइते जेके आहिनि, जेके ॿार रहाई थो, या माउ अथई या पोड़ी, या औलाद अथई, या घर वारे अथई, उन्हनि खे सवलो कर कंहिं घर में, इहो हिकिड़ो वाजिबु थियो थो थिए, ठीकु आहे। पोइ उन्हनि खे ख़र्च पाणी ॾिजे, जेसिताईं मोटी अची 2 महीना लॻनि, 3 महीना लॻनि, इन्हनि जो ख़र्च तोखे हू मुहताज न थियनि, इहो बि तोखे फ़र्ज़ु आहे। अॻे फ़र्ज़ ते पूरो करण जे लाइ हीउ फ़र्ज़ु पहिरियों वाजिब थो औजब थो थिए। औजब कुल्लु मूजिबिल वाजिब फहुव औजब, हर फ़र्ज़ु पूरे करण जे लाइ उन खां अॻ में ॿिया फ़र्ज़ आहिनि, उहे पूरे करे पोइ हुन फ़र्ज़ ते पहुचणो आहे। त हाणे ख़र्च ॿारनि जे लाइ हुजे, घर हुजे, अमन हुजे, उन्हनि जे लाइ ख़तरो बि न हुजे, ईअं न त यानी उन्हनि ते पोइ हिते ख़तरो हुजे तूं हज ते निकिरी वञे, इहो तुंहिंजो हज जेको नाक़िस हज थींदो। ठीकु आहे, तोखे हितां हज त दिलि चवई थी, पर हज जो ख़र्चु अथई वञण जो, ठीकु आहे, तूं चवंदे हा उहो बि थी वियो, उहो बि बंदोबस्तु थी वियो, ठीकु आहे, ओॾे ई ख़र्चु करिणो अथई हज ते, उज़ही आहे या खाइण पीअण आहे या रहाश आहे, इन्हनि जो ख़र्चु अथई, ठीकु आहे। हाणे इहो बि चवंदे त भाई इन मां बि छुटासीं, इहे बि ख़र्चु आहे, ठीकु आहे। ॿियो बि शर्त कहिड़ी आहे? सिहत, इंसान जी ताक़त केतिरी आहे, ईअं न त बीमार वञी जान अंधो आहे, मंडो आहे, या लंगड़ो आहे, हाणे इहो इन जो केरु कंदो हज में? हज वॾी तकलीफ़ आहे, त इहे बि बंदोबस्तु ज़रूरी हुजे। इहो जेको माण्हू बीमार हूंदो या कमज़ोर हूंदो त उनजो बंदोबस्तु कर, या त न वञे, छो जो लिमन इस्तता इलैहि सबील, अलाह साईं चए थो जेको करे सघे, पर जे चए थो न मां इस्तात आहे, सिहत बि आहे, त भला या बीमार आहे या का शइ, त ज़रूरी उन सां को हिकिड़ो नौजवान हुजे या ॿ हुजनि, दोस्त या रफ़ीक हुजनि, छा जे लाइ उते का तकलीफ़ थिए, का शइ जी ज़रूरत खपे, इस्पताल, ईअं माण्हू अकेलो न आहे वञिणो हज ते, ठीकु आहे। इहो बि कुल्लु मूजिबिल लिवाजिब फहुव औजब, इहो बि इन में शामिलु थी थो वञे, ठीकु आहे। हाणे इन जो ओॾे जा जोके उज़ही करणी आहे, उन जी पेमेंट आहे या न आहे, उहा बि तोखे चवंदे त इहा बि आहे, ईअं थींदियूं शर्तूं पूरियूं। हाणे हर फ़र्ज़ ते पहुचण जे लाइ उन जे हेठां फ़र्ज़ नंढा ॿिया बि आहिनि, जीअं निमाज़ में चयोसीं त दुख़ूल अल वक़्त शर्त आहे, निमाज़ जो टाइम उहा दाख़िल थिए, जान पाक हुजे, लटो पाक हुजे, जॻह जिते वज़ू करणु, जिते निमाज़ पढ़ी उहा जॻह बि पाक हुजे, अमन हुजे, ऐं वज़ू जो पाणी बि हुजे, जे पाणी न आहे त तयम्मुम जे लाइ तयारु हुजे, यानी इहे शर्तूं निमाज़ जे लाइ न आहे। हज जो बि ईअं, जीअं चयोसीं त पोइ हिते औलाद खे न आहे छॾिणो, पैसे खां सवाइ सवलो करिणो आहे, सौखो करिणो आहे, कंहिं पंहिंजे घर में या किराए जे घर में रखे, वरी ॿिए कंहिंखे माण्हू कुझु चवंदो भाई मुंहिंजो औलाद आहे, हिननि जो कुझु का शइ खपे या का शइ संभाल कजे, इहे सभु शर्त शुरूत छाजे लाइ था असीं कयूं, त असीं वॾो शर्त जेकी आहे उनखे पूरी करण जे लाइ। इन जे करे हिननि क़ाइद शरईअ इहो ठाहियो आहे, कुल्लु मूजिबिल लिवाजिब फहुव औजब, वञण ते हज ते सुवारी कहिड़ी बि वेंदे उहा बि बंदोबस्तु करिणो अथई। अहिड़ियूं शयूं जेके बि आहिनि, हर शइ शरीयत में कंहिं फ़र्ज़ ते, कंहिं नफ़िल ते, कंहिं सुन्नत ते इंसान खे पहुचणो आहे, त उन जे अॻियां ॿियूं शर्तूं हूंदियूं आहिनि, इहे पूरियूं हुजनि, ऐं जेतिरियूं शर्तूं खुटल हूंदियूं, हिकिड़ी हुजे 2-3 खुटल हुजनि, त उहे एतिरो उहो अॻियो कमु जेको न खुटल नाक़िस सम्झिबो, ईअं न चई सघंदासीं न थींदो, पर उहो नाक़िस थींदो, खुटल थींदो, ठीकु आहे। जीअं मिसाल हिकिड़ो
माण्हू हज ते अचे थो पर चए थो यार बसि औलाद जे लाइ अलाह आहे, अलाह पाण ई संभालींदो, बसि अलाह वॾो आहे, अलाह विञाईंदो कोन, बसि मां वञा थो। हाणे इहो थो रखे तवकुल ते। तवकुल भली शइ आहे, सुठी शइ आहे, पर असांखे शरीयत में अलाह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेखारियो आहे त हिकिड़ो बदुआयो ॿार आहे मस्जिद ॾिठे नबी करीम वेठो आहे साहिबनि सां सम्झाइनि त शरीयत दीन इस्लाम सम्झाइनि बि थो त हू जल्दी ॾाची मस्जिद खां ॿाहिरां बीहारे ऐं जल्दी घर मस्जिद में घिड़ी ऐं अचे साईं सां वेही रहियो। त साईं हुनखे चयो त यानी पंहिंजे ॾाची खे ॿधो अथई, चई न बसि अलाह ते रखियो अथमि। त नबी करीम चयुसि न वञ ॿधी अचीसि पोइ अलाह ते तवकुल कर, यानी अक़िलहा, नबी करीम चयुसि अक़िलहा व तवक्कल। इहे जेके क़ाइदा आहिनि तमामु सवला आहिनि। माफ़ु कजो बसि किथे किथे कैमरा अची था वञनि त वरी थोरो रखां थो मोबाइल। क़ाइदा जेके असां दोस्तनि खे छो था सम्झाइणु चाहियूं था त इहे सवला आहिनि ऐं हिननि जे ज़हन में वेही वेंदा त पोइ ईअं सम्झ त हिननि जा अध खां मथे सुवाल जेके आहिनि न इहे ख़ुदि बि ख़ुदि सम्झी वेंदा ऐं असीं हाज़िर आहियूं इनशाअल्लाह। का शइ जो जवाबु सुवालु हूंदो त असीं ॿुधाईंदासीं। पर मक़सदु आहे त इंसान जेको बि तालिब इल्मु थिए थो नियत सुठी करे त ख़ालिस अलाह जे करे असीं हीअ इल्मु सिखूं था, कंहिं न रिया न सुमा जे लाइ, न वॾाई जे लाइ, न माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ। मेन शइ इहा हूंदी आहे तालिब इल्म में, पर हर अमल में जेतिरो ख़ुलूस दिलि में हूंदो एतिरो उहो कामयाबु थींदो, एतिरो हू बुलंद थींदो, एतिरो हुनखे अलाह साईं सहूलत कंदो। ऐं जेतिरियूं इहे शयूं कमु हूंदियूं खुटल हूंदियूं एतिरो हुनजो अमल पूरो न थींदो। अलाए केतिरा माण्हू अमल बि कनि था उन्हनि खे सवाब बि कोन मिलंदो, छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो इन्नमल अमालु बिन्नियात व इन्न लिकुल्लि इम्रिइन मा नवा फमन कानत हिजरतुहु इलल्लाहि व रसूलिही फहिजरतुहु इलल्लाहि व रसूलिही वमन कानत हिजरतुहु इला दुनिया युसीबुहा व इम्रअतुन यनकिहुहा फहिजरतुहु इला मा हाजर इलैहि। नबी करीम चए थो हर शइ, इहा नबी करीम इहा जे हदीस आहे आलिम चवंदा त अधु दीन हिन हदीस में शामिलु थी वियो, छो जो हर शइ नबी करीम चए थो हिते हर शइ में नियत खपे। नियत खां सवाइ अलाह साईं तोखां कहिड़ी शइ बि क़बूल कोन कंदो। माण्हू हिकिड़ो वञे बि थो रोज़ी कमाइण पर नियत कान्हे त अलाह साईं मां रोज़ी कमाइण वञा त पंहिंजे औलाद जे लाइ हलाल कमायां, त हलाल खावां ऐं कंहिंजे मुहताजी जे लाइ मजबूर न थियां। इहो हिनजो वञण बि सवाबु थींदो ऐं इबादत थींदी, पर जे नियत न हूंदी त हुनखे नियत न हूंदी त सिर्फ़ु हुनजो वञणु हूअं बि वञे बि थो पर सवाबु कोन मिलंदुसि, सवाबु कोन मिलंदुसि। जीअं नबी करीम इब्न मसऊद चए थो इन्नी लअहतसिबु इंदल्लाहि नौमती व क़ौमती। पोइ इब्न मसऊद चए थो त मां उथण जा जाॻण जा सुम्हण बि अलाह खां सवाबु चाहियां थो, यानी हू नियत में ईअं करे छॾियो अलाह ताला मां सुम्हां थो, हींअर राति थी थिए सुम्हां थो त सुबुह जो फजर जो उथां निमाज़ पढ़ां ऐं वरी तुंहिंजी इबादत कयां, वरी रोज़ी ॻोल्हणु वञा, रोज़ी ॻोल्हणु हलाल ॻोल्हण बि सवाबु आहे, अमल इबादत आहे। त हाणे इहो सुम्हण बि इहो सॼो तुंहिंजो निंड पियो ई पर तोखे सवाब ऐं इबादत में शामिलु थी वेंदो। तंहिंजे करे इहे जेको इंसानु हींअर तालिब इल्मु थिए थो त शुरूआत पहिरियां नियत जी पंहिंजी कोशिशि करे। सहाबी चवंदा त असीं जेतिरो जिहाद हथनि सां था कयूं एतिरो दिलि सां कंदा हुआसीं। इहे नबी जे सहाबी चवंदा एतिरो दिलि सां जिहाद कंदा हुआसीं त असीं पंहिंजी नियत ख़ालिस कयूं त हीउ जेको इल्मु सिखूं था अलाह जे ख़ातिर था सिखूं त असांखे पंहिंजे यानी दुनिया में रोशनी थिए, ख़बर पए हलाल हराम जी ग़लति शइ जी, ऐं ख़ालिस नियत ईअं न हूंदी त मां सिखां सुभाणे माण्हू चवनि यार मौलवी आहे आलिम आहे ॾिसो वॾो इल्मु अथसि हीअं अथसि, यानी रिया, ऐं रिया वञी पवंदो शिरक में। तंहिंजे करे जेतिरो बि माण्हू कोशिशि करे पंहिंजी नियत ठीकु करे, जेतिरी नियत तुंहिंजी सही हूंदी मां हिकिड़ो लफ़्ज़ ॿुधंदे 100 लफ़्ज़ उन खां पोइ तूं सम्झी वेंदे। हेॾो अलाह साईं हुन में बरकत विझंदो जेतिरी ख़ुलूस नियत हूंदी। सो इंशाअल्लाह ख़ुलूस नियत सभिनि तालिबनि जेके आहिनि या असांजे दोस्त जेके आहिनि जेके असांखां वधीक फ़सीह बलीग़ आहिनि, ॻाल्हाइण में बि होशियारु आहिनि, पर अलाह साईं अलाह ताला क़ुर में चए थो नबी करीम चए थो बल्लिग़ु अन्नी वलो आया। अलाह ताला क़ुर में चए थो वज़क्किर फ़इन्न ज़िक्रा तंफ़अुल मुमिनीन। अलाह साईं चए थो त हिकु ॿिए खे यादि करे ॼाणायो, हिकु ॿिए खे रस्तो ॾेखारियो, हिकु ॿिए खे सही रस्तो ॾेखारियो। नबी करीम चए थो खणी हिकिड़ी हदीस हुजे तोखे या आयत हुजे तो अॻियनि खे सेखार ख़ुलूस नियत सां।
त तोखे अजुर अज़ीम मिलंदो इन शइ ते। इन जो इहो मक़सदु आहे त असां आलिम कोन हूं या चवंदासीं मौलवी हूं, पर हिक ॿिए खे तंबी हिक ॿिए खे सेखारींदासीं। जेकी शइ तव्हांखे ख़बर आहे उहो असांखे ॿुधाईंदव, असीं अखियुनि ते रखंदासीं। जेकी असांखे ख़बर आहे असीं तव्हांखे ॿुधाईंदासीं। त इहो मिड़ई जहान हलंदो ऐं सभिनि जो मक़सदु आहे त अलाह राज़ी हुजे। इंशा अल्लाह ही एतिरो दर्स काफ़ी आहे। असीं कोशिशि कंदासीं त सफ़ा मुख़्तसर करे कयूं, जीअं सवलो सम्झ में अची वञे दोस्तनि खे। ऐं जेकी शइ सम्झ में नथी अचे या का शइ त वरी उहो पुछी बि सघनि था हिन दर्स खां पोइ। अक़ूलु मा तस्मऊन फ़इन कान सवाबन मिन अल्लाह وإن كان غير ذلك فمن نفسي والشيطان والله أعلم الصواب صلى الله على سيدنا محمد.